ज़िले मटियारी के खेबराणी थाणे के हद वाक़े खेबराणी बेले सरकारी ज़मीन चौकड़ी नंबर 14 ते हलंदड़ मालिकी वारो तकरार ॿीहर कर खयो आहे, जंहिं कारण हिकु वधीक नौजवान गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे, जंहिंजी सुञाणप सलीम मल्लाह पुट मोहम्मद जुर्मन उर्फ जुमू मल्लाह वेठल ख़ैबर तौर थी आहे, जंहिंजे वारसनि पारां नौजवान जो लाश रखी क़ौमी शाहराह ते रुकावटूं विझी क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो, जेको 3 कलाकनि ताईं ब्लॉक रहियो। धरणे सबबि कराची ऐं सखर तरफ़ वेंदड़ रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहजी वयूं, मुसाफ़िर सख़्तु परेशान। उन मौक़े ते सलीम मल्लाह जे वारसनि फरीद मल्लाह, सजाद मल्लाह ऐं मोहम्मद बचल मल्लाह जो चवणु हो त असांजो नौजवान सलीम मल्लाह सुबुह सवेरे काठ कटण लाइ वियो त खेसि गोलियूं हणी क़तल करे संदसि लाश फिटो कयो वियो, जंहिंजो केस मुख्य जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कराइण लाइ पुलिस खे चयो वियो त पुलिस वॾेरनि जी विंगार बणिजी केस दाख़िल करण ऐं वॾेरनि कब्ज़ा गिरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार कयो। जंहिं बाद असां लाश रखी धरणो हयो, जॾहिं त क़ौमी शाहराह ब्लॉक थियण बाद पुलिस बार बार मुज़ाहिरीन खे मिनतूं कंदे नज़र आई, पर मुज़ाहिरीन पुलिस जी हिकु ॿ न ॿुधी। 3 कलाकनि बाद पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में ॻाल्हियूं कामयाब थियण ते वारसनि लाश खणाए अस्पताल पहुचायो, जिते लाश जो पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जेकी लाश खणाए सिधो थाणे ते पहुता ऐं केस दाख़िल कराइण लाइ पुलिस खे ज़ोर भरियो, जंहिं बाद खेबराणी थाणे ते केस दाख़िल कयो वियो। यादि रहे त साॻी ज़मीनी तकरार ते 2 ॼणा अॻु बि क़तल थियल आहिनि, पर पुलिस ऐं इंतिज़ामिया जे अदम दिलचस्पी सबबि वधीक खूनरेज़ी जो ख़तरो वधी वियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणु आहे त सरकारी ज़मीन आहे ॿेले खाते जी, जंहिंजी मालिकीअ जो दावेदार बदूरियूं आहिनि, जंहिंजो तकरार हलंदड़ आहे। हीअ नौजवान हिकु धुर जो माण्हू हो जेको मारिजी वियो आहे। वधीक मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। ये रोड कयो थी न ब्लॉक 10 बजे गाड़ी 12 बजे ताईं पुलिस आई, उन ॿुधायो बाने पोस्टमार्टम करियो, तव्हांजी असीं FIR करियूं था। पुलिस उते विया, पोस्टमार्टम थी आयो आहे, उन्हनि FIR न कई, अञा ताईं FIR न पिया कनि। ऐं ॿिए ते FIR जिते चओ ते करियो, बाक़ी समन ते FIR छो समन ते छो न करियूं? समन त मारायो न, समन ख़ुदि मारायो न बाबा, समा ख़ुदि हुआ न, समन मारायो, समन आहे न बाबा। जेके माण्हू ॿिया जिन मारे न उन्हनि आसरे में रहियूं त FIR करियूं था पोस्टमार्टम खां बाद में। पोस्टमार्टम थी आयो, आसरनि में रहे चऊं असीं FIR करियूं था, पोस्टमार्टम थी अची रहियो पोस्ट ते इहे था चवनि त इन धुर ते न करियो, ॿी धुर ते करियो, असीं आवाम ते किरां करियूं। जेके असांजा जहिड़े मुख आहिनि उन्हनि ते FIR न पिया कनि। असां इन करे असां रोड बंदि कयो आहे, ॿियो असांजो को बि ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे, असांजी FIR कटी वञे। रोड सर असां सुबुह 10 बजे 11 बजे बंदि कयो, वरी उन खां बाद में असां रोड खोलायूं, वरी हींअर तक़रीबन कलाक खनि थी चुको आहे, असीं जो हिते रोड ते लाश रखी वेठा आहियूं। असां लाश सुबुह खां वठी करे सुबुह 5 बजे खां वठी करे धक लॻल आहे, अमरा खे असीं खणी त रोडनि ते गेलींदा रहंदा आहियूं। असांखां इंसाफ़ न कयो वञे, असांखां FIR न पई वठंदी वञे।